साईं अब होॾे साईं होॾे वॾो भाउ हे तो जो त ज़रूरी आहे बिस्मिल्लाह साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो दुआऊं बाबा तव्हां ख़ुशि आहियो तबियत सेठ आहे साईं एडवांस ईद मुबारक ख़ैर मुबारक तव्हांखे बि तुंहिंजी ईद मुबारक ईद मिले मुबारक सरीद मुबारक साईं, ईद ख़ैर मुबारक मुबारक ईद जो वॾो ॾींहुं आहे साईं बिल्कुलु साईं ईद जो वॾो ॾींहुं आहे तव्हांजी महिरबानी साईं माशाल्लाह ॿुध रमो कल्ह को ॾींहुं हुयो कुकड़ी चोरीअ जे केस में बस वक्त जी ॻाल्हि आहे बस साईं मालिक बेपरवाह आहे मालिक जिते राज़ी थिए हा साईं महिर करे साईं दरअसल ॻाल्हि ई आहे माशाल्लाह हाणे तव्हांखे अलाह वधायो आहे शुक्र आहे हे गाॾियूं बाॾियूं सभु तव्हांखे मालिक जे तरफ़ां मिली अल्लाह जी महिरबानी तव्हां असांजे ॻोठ जा चङा मुड़ुस आहियो अमीर आहियो महिरबानी असांजे न पर हाणे हाणे माना थियल आहियो हाणे माशाल्लाह वधी विया हो त अमीर थी विया हो त हाणे मसइलो इहो आहे त तव्हांजे ॻोठ में जेकॾहिं असांजा बचा ग़रीब फाटल पुराणा कपिड़ा पाए ईद कनि इहो बि मुनासिब न आहे न न न न मोला ई लॾो आहे ग़रीब आहियूं अलाह तव्हांखे नवाज़ियो आहे बसि आया इन जे लाइ ॻाल्हि हिकिड़ी असांजी का मदद कयो को सहकार कयो त पोइ असां बि सुठी ईद कयूं हा असांजा बचा बि कपिड़ा नवां पाईंदा तव्हांखे दुआऊं कंदा चवंदा त यार फलाणे ॻोठ जे दाद जे ॻोठ जा यार ॿार बि वॾा ठहू का भला भला कपिड़ा था पाइनि टाइम घणो थियो आहे साईं टाइम ही वाच 12:30 थिया आहिनि साईं दुबई जी वाच आहे साईं हा साईं दोस्त आओ साईं तव्हांखे 12 हिते थिया आहिनि पर मुंहं में त अढाई था लॻनि साईं बुथ अहिड़ो आहे कुदरत जो फ़ैसिलो आहे अच्छा कढो पर्स कढो हाणे ॻाल्हि ॿुधो हा केॾा न ठाहू का जवान आहियो हेॾे कद ॾिस बॉडी ॾिस अड़े कमायो नथा असां महिनत कई बाबा ईअं को केरु रुपयो थोरे थो ॾे को महिनत कयो मज़दूरी कयो हलिया वञो कराची इहा ॻाल्हि सिंध सही सूबे आहे में महिनत कयमि पहिरियों कुकड़ चोराया वरी बकरी चोराया वरी मेह चोराया ओ कल्ह हो अॼु जी ॻाल्हि कर सुञा हाणे घुराया गाॾ हाणे साईं तूं गाॾनि जी धमकी न ॾे उहा ख़बर आहे तूं असां सां गॾु आहियां हम उमिरि आहियूं हाणे मसइलो इहो आहे त ईरान हाणे जो कलर ईरान हा ईरान जे कलर जो कमाल आहे असां वटि जेको आहे उस में जो सड़ी सड़ी अछा थी विया आहिनि बाक़ी आहियूं यार न पुराणी यारीअ खे न विसार कुझु मदद करे ईद थी अचे हा वही वञो ईद थी अचे असांजा बचा बि ईद कंदा दुआऊं कंदा ई बा ऐं पाण में यार पुराणे वक़्त खे बि विसारे वेठो हाणे मौला तोखे वधायो आहे बाबा अलाह ॾिनो आहे त इन जे करे न ॾिनो आहे त मां वेतां फ़क़ीरनि में विरहाईंदो हलो बाबा पंहिंजो कमु कयो मूंखे वञिणो आहे कंहिं मीटिंग में पते थियो बाबा ॻाल्हि ॿुध अॼु असांखे ख़ाली थो मोटाए असां चङा ई न पुॼंदई न तव्हां बुराई कजो हलो ठीकु आहे चङा ई न पुॼ अड़े छा थो ॾिसी न ॾिसां थो न त बूथ त उहो ई आहे पर अड़े मोड़ ते हा पंहिंजो अड़े हेॾे शरबत हा। वारो कर डंडो न शरबत न चांहि पीतासीं चाहे हा ठीकु आहे बी पिस्तौल कढां चाय जारी पैसा वठण आया आहिनि सोब रस करीमदाद खान खां रमो जी करमू हिन दादू छा नालो अथसि दादू न करीम करीम दादू जेको हाणे अॼुकल्ह साईं दाद खान थो सॾिजे हा असां सां ॾाढी कई अथईं हिनखे पुराणी यारियूं जो बि अहसासु ख़्यालु न थियो पर हाणे मां सम्झां थो हे वेंदो होॾे हुन माई सां जंहिंसां ॻाल्हाईंदो आहे हिन सां हाणे इहो पलव करिणो आहे असांखे बेइज़तो कयो असांखे गाॾीअ जे अॻियां असांखे बेइज़तो कयो अथई न हाणे हिन खां पलव पुराणा न थींदा आहिनि मुड़ुसु थी जाए अहिड़ो ॻाल्हाइजांइ छड़ो वझ मिले न ओ चरिया शैतानी जा मूंखे सर्टिफिकेट मिलियल थी अला तूं रुगो मसद जो मूंखे ॾिस जाए त कीअं थोरी जो ढींगो ढेर कयां इहा ॻाल्हि आहे तुंहिंजी वाकई PhD थियल आहे हाणे हलूं था हा हलिया हलिया सोणी अॼु तूं मायूस आहीं ख़ैर त आहे अॼु ईद जो ॾींहुं आहे तूं हुकुम त कर छा हुकुम कया छड़ो सखणा हवाल तई पहिरियां त ईद जी शॉपिंग न कराई वरी हाणे ईद अची वई आहे त ईद जो को तोहफ़ो बि न ॾिनई ऐं ॿियो त वरी मूं वटि पैकेज बि कोन्हे त मां कंहिंसां को सहेली सां ॻाल्हायां कयां सुञा सिर्फ़ु हवाल तई न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे मां हींअर ई वञा थो तुंहिंजो बैलेंस बि करायां थो महीने वारो पैकेज ऐं तुंहिंजे लाइ तोहफ़ो बि वठी थो अचां बसि न हाणे परेशान न थी ठीकु आहे तूं हिते ई बीह वञई तूं वञण ॾेसि
असांजे बच्चनि जी ईद असांजी ईद निर्वाह कई आहे असां वरी हिनखे ईद कराइण ईद ईंदासीं। न पर ई ज़िंदगी ज़हर न कईसीं त असांजो नालो बि रमू ऐं करमू न आहे। ऐं इहा ईद हिनखे नचे में न आंदो न। वो बीठी थी हल हल अॼु दुनिया जा सभु कूड़ण आहिनि। करमू जी 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 रमू अॼु दौर में यार माण्हू केॾा धोखेबाज़ थी विया आहिनि। हा तोहफ़ा करे तोहफ़ा बाबा अल्लाह। पाण वारे ॻोठ वारे इन नए रईस अॻुए जेको दादू सॾिबो हाणे करीम दाद ख़ान थी वियो आहे। केॾो धोखेबाज़ आहे मासूम छोकिरियुनि खे वते थो धोखा ॾींदो। यार उन पंहिंजो सानिया ॾिठई हा केॾी वीचारी मासूम छोकिरी ज़िंदगी तबाह करे छॾीसि। हुनजे ॿार पेट में जीअं ई थियो हुनखे जवाबु ॾेई छॾी त तोसां वास्तो ई कोन्हे। हू ॾिठई उन पंहिंजो जेका उहा छा नालो हुओसीं नुसरत ओ या नुसरत कंहिंजी ॻाल्हि पिया कयो तव्हां? नालो तव्हां खयो अलाए छा? जी ॿुधायूंसि छा? असां नालो हा हा ॿुधायो। अरे शैतानगिरी आहे सुठो कमु न आहे। न यार कंहिंजी ज़िंदगी बचाइण सवाबु आहे। इहो बि आहे। मासूम नंढड़ी वीचारी असांखे ॾाढो ॾुख न्याणी थो आहे थिए। असांजी अला न्याणी आहे। अम्मा इहो ॿुधायो न। करीम दाद ख़ान जेको इहो नओं अमीर इहो टके जो माण्हू कूड़ो फिराडी जेको हाणे तव्हां सां बीठो जेको हीअं वियो बैलेंस अरे वास्कोटी मुंहिंजी पातल सी असलम जी। सच? उनजी कार ॿुधो उनजी कार बि जेको आहे न उन जमील शेख खां वठी आयो हा हा सॼो ॾींहुं असलम जे दुकान ते वेठो हूंदो आहे उनजा बूट पॉलिश कंदो आहे। बूट पॉलिश कंदो आहे? ॿियो तरह छा कंदो आहे हूअं मूंखे त चए पियो मां पंहिंजे ॻोठ जो वॾेरो आहियां एतिरो मूं वटि एकड़ ज़मीन आहे। ॻोठ जो वॾेरो वॾेरो हुजे ॻोठ जो त एकड़नि में चए पियो मूं वटि ज़मीन आहे। हा एकड़ त एकड़नि में हया शर्म न अथसि एकड़नि में बाक़ी ज़मीन त कोन्हे त हया शर्म एकड़नि में हुजेसि। हया शर्म वरी किथे अथसि एकड़नि में जेकॾहिं पुट खन हुजे त बि एॾो कूड़ो न हुजे हा। हे 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 हाणे छोकिरी कावड़ जहिड़ी आहे मासूम न्याणी। असांजी जो कहिड़ो कमु बाबा उहो हे अधी ॼाणे त उहो ॼाणे असां हर वक़्तु शैतानगिरी में सुठी ॻाल्हि न आहे न न असां- वॾो कूड़ो कूड़ो त आहे। हिनखे असां मारे छॾींदी हे तबाह थी वेंदी वीचारी। अलाह अल्लाह 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 ॿियो बि त कुझु ॿुधायो। इहो काॾे वेंदो अॼु अचे अॼु मुंहिंजे हथ मरंदो ई मरंदो ईअं के तूं धोखा करे। अञा कोन आयो आहे अञा अचे। परेशान पई थिए वठ हे कपड़ा परफ्यूम केक वेठे हे केपरा वटि लेकिन तोहफ़े जा पुट तूं मूंखे इहो ॿुधा त इहा सानिया केरु आहे? सानिया केरा सानिया मुसरत केरु आहे? उहा केरा तोखे ख़बर न केरु आहे? अलाए कहिड़ियूं मायूं अथई अलाए कंहिंजा ॿार अथई। ॿुध त तूं चए पियो मूंखे ज़मीनूं आहिनि एकड़नि में जिरेबनि में काथे आहिनि? ॻोठ में कहिड़े ॻोठ में? होॾे पंहिंजो ज़ाकिर खान हाँ? ज़ाकिर खान हाँ ए काथों वठी अथई? ए बाज़ार मां छो अॼु भला तूं सवाल थोरी सरस बाज़ार मां वठी अथई या लोंडे मां वठी अथई? मतलब त आहे त ख़रीद न पंहिंजी ॿुध हे बूट पॉलिश कंहिंजा कंदो आहे? बूट पंहिंजा मुंहिंजा नौकर कंदा आहिनि छो तूं कंहिंजा बूट पॉलिश कंदो आहे? मां ज़मींदार आहियां करीम दाद खान। हाँ करीम दाद 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 करीम दाद। हाँ तूं मां इन सां ईअं कंदे तूं हाँ तुंहिंजा ॿ दोस्त हाणे मूंखे तुंहिंजी सॼी सच्चाई ॿुधाए विया आहिनि तूं ईअं बची वेंदे उहो ॿियूं चरियूं छोकिरियूं हूंदई मूंखे ख़ुदा अकुल ॾिनो आहे मां उन्हनि मनाई जिरेबनि में ज़मीन आहे सॼो ॾींहुं करे माण्हुनि जा बूट पॉलिश तुंहिंजा ई ॿ दोस्त आया हुया मूं ॾे उन्हनि मूंखे सॼी तुंहिंजी सच्चाई ॿुधाई आहे। मुंहिंजो दोस्त बोस्त केर बि कोन्हे तोखे कंहिं ग़लति ॿुधायो हूंदो फ़क़ीर वकीर हूंदई ख़ैरात घुरी हूंदो तोखां ख़ैरात न घुरी तुंहिंजी सच्चाई ॿुधाई हुयूं मूंखे सही आहे न? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम केर आहियो? अच्छा हाणे वरी सुञाणी नथो त केरा कोटी जे वठी वई ॿिन्ही जे लाइ कोटी वठी हेॾे अड़े पोइ हिकिड़ो ॾींहुं थियो आहे न वठी वई न अच्छा न बाबा न टे ॾींहं थी हाणे बीठो अञा अञा पोइ ॾींदे हाणे ॾे लाइ छॾा न कम था वञणो आहे। ॾींदा बेस्ता हुया ॿुध हे जेको मुंहिंजो सैंडल खणी आहे हे टोपी खणी आहे उधारी उहा त लाइ ॾे न पुट हिते वरी शोभाजी थो करे छोकिरी जे साम्हूं। वॾा लानती रहियो दोस्त न आहियो सही अल्लाह कूड़ो आहे लाइ 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 गरीब मिस्कीन लाइ कोटी लाइ अड़े छॾे त सही फाड़ी ले लाइ चंद्रा हो सही परे थी त मां हिन जी इज़त कयां थो। अड़े हे वठ दोस्त न आहियो कार जी चाबी दे मुझे छड़ा देर थी वरी मूंखे दोस्तन घुरायो आहे। अरे सॼो ॾींहुं गधा ते घुमंदो वरी कार ते मोकिलियो। कार बि तुंहिंजी फाड़ी मुंहिंजी कार खणी आयो आहे त वठी कुटिया आहिनि वो दोस्त वेठा आहिनि त जो वॾो संदो ॾी वेंदासीं घुमण तूं दौड़ बि तुंहिंजी फाड़ी कोन्हे का?
कुत्ते की सामान आशिकी थो करे मस्त मोधर ते आशिकी ने कुटियो अरे ओड़ा लांती लायो दोस्तों दोस्त लायो रे दुनिया से रतों पे आवाज़ सो जा असां ही ते कई से रमूं तबेन के कीअं कदर ॾींदासे कॾहिं न करे सघंदो असां शैतान गिरी सॼो ॻोठ में ॿाहिरि आहियूं जेकॾहिं असांखे 2000 ॾे हा अहिड़ो हशर पते सां अगरि इहो करे सघूं था त भई गॾिजी ईद मुबारक ॾियो हा अरे